जी बिल्कुल नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं सेवण शरीफ के वार्ड नंबर 5 बंदरमाला में, जिते बरसात मुतासर ऐं ॿोॾि मुतासर जेको आहे सरापा एहतजाज आहिनि। संदन खे हिन महिल ताईं न को पीअण जे लाइ को पाणी ॾिनो वियो आहे, न कोई खाइण जे लाइ को राशन ॾिनो वियो आहे, न कोई संदन का माली मदद थी आहे, न कोई संदन का इमदादी मदद थी आहे। त वधीक मुतासिरीन असां सां मौजूदु आहिनि। असां संदन ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन महिल ताईं संदन हुकूमत तरफ़ां कहिड़ी मदद थी आहे, या ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां हिननि वटि को अमलदार आयो आहे या न, हिन महिल ताईं हिननि खे को राशन या इमदाद या टेंट मिलियो आहे या न। अचो त मुतासिरीन सां ॻाल्हि ॿोल कयूं, संदन कहिड़ा वीचार आहिनि। हिते तक़रीबन असांखे 10-15 ॾींहं थी विया आहिनि। कोई पुछा करण वारो कोन्हे, कोई टीम कोन्हे, कोई इजोत कोन्हे, कोई आर्मी कोन्हे, कोई DSO SPO कोन्हे। गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे कुझु बि न मिलियो आहे। असां ईअं सरियाम वेठा आहियूं हिते रोड ते। पाणी पीअण लाइ कोन्हे, कोई राशन कोन्हे, न तंबू ई असांखे मिलियो आहे। हीअ बि जेको स्कूल जी छांव आहे असांखे दिलदार सोरंगी ॾिनी आहे, जंहिं 2 ॾींहं 3 ॾींहं असांखे ताम खाराए वीडियो भरे ऐं उनखां अलावा असांजा नाला लिखी करे वियो आहे। त 8 ॾींहं वरी हाज़ुर न थियो असां वटि। पोइ भला छा मुतालबो कंदो, हुकूमत कहिड़ी मदद करे? मुतालबो इहो आहे असांखे को राशन खपे, को तंबू छां लाइ खपे, बचनि खे छां करे कॾहिं विहारियूं जेसिताईं वञी असां पंहिंजे जायुनि जा कमकार करायूं या छा। असांखे राशन खपे, पाणी कोन्हे, पीअण जो पाणी खपे। या को नंढा बच्चा आहिनि उहे बीमार थी पिया आहिनि हींअर, उन्हनि जे लाइ को डॉक्टर खपे, को दवाई खपे। इस्पताल वञूं था, उते जेको दवाई आहे असां लिखी था ॾियनि ॿाहिरां, जी असां किथां वठूं? बच्चनि खे पेट गुज़ारो कयूं या असां उते दवायूं वठूं? साईं कुझु बि न मिलियो आहे। जेके बि शहर जा माण्हू आहिनि, को बि असां वटि केरु कोन आयो आहे। उञ ते वेठा आहियूं, बुख ते आहियूं, जॻहियूं किरी पियूं आहिनि, केर बि कोन आयो आहे त तव्हांखे छा थियो आहे छा न थियो आहे। वोटनि महिल सभु अचनि था त वारो कयो असांखे वोट ॾियो। हींअर केर बि कोन आयो, असांजा बच्चा बुख ते वेठा आहिनि, केर बेस्तोणी, को ऑफिसर अमलदार, को असांजी सार ग़रीब ई कोन लधी आहे। सरियाम वेठा आहियो रोड ते, पर पोइ बि तव्हांखे माना ॾिसण कुझु बि न मिलियो आहे। काफ़ी मानी हलाल आहे जेकी काई खाऊं था, बचड़ा वठी उहे अचनि था राति जो ऊंद में धिका खाईंदा, उहे मानी खाऊं था। ॿियो असां वटि कुझु बि कोन्हे। एतबार कयो त इहा ॻाल्हि आहे, न मज़दूरी आहे, को मज़दूरी करे, कुझु बि न आहे। चांहि बि जेको आहे सिले मानी पिया पियूं, पैसा न जो खीर वसी अचे वञ। पोइ हेॾियूं टकूं पियूं अचनि राशन जूं, उहे काॾे पियूं वञनि? साईं रुॻो वॾनि माण्हू नथो वञनि, जो असां ग़रीबनि वटि का शइ काॾे मिले। पोइ छा भला मुतालबो कंदो हुकूमत खां? हुकूमत छा करे तव्हां ग़रीब? असांजो आहे ख़ुदा जे वास्ते जेके बि अमलदार आहियो, असां मिसकिननि जी मदद कयो। असां इन लाइ तव्हांखे अर्ज़ु कयूं, तव्हांखे ईअं नथा अचो उन टाइम ते अचो था त असांखे वोट ॾियो। हींअर केरु कोन थो अचे, ॿुढा वेठा आहियूं, को कोन हेसितो ई धणी साईं जो अलाह का साईं अलाह आहे। बाबा साईं जॾहिं खां वठी असां हिते आया आहियूं, असांखे पाणी जी सहूलियत कान्हे, नंढड़ा मासूम बच्चा आहिनि, असांखे कंहिं खाद खुराक जी सहूलियत कान्हे का, न को असांखे तंबू मिलियो आहे। असां स्कूल में वेठा आहियूं। असांजो ख़ैरपुर हसन शाह जा जायूं वयूं, काफ़ी असांजो माल मुर्दार थी वियो, काफ़ी असांखे नुक़सानु पहुतो। असां बीणा ख़र्च करे हिते अची पहुता आहियूं सेवण शरीफ में, बंद जे पासे सां वेठा आहियूं। बंदर महला 5 नंबर असांखे वटि आया आहिनि हिते, चवनि था लिस्ट ठाहे ॾियो, असां तव्हां लाइ सभु कुझु कंदासीं। उहो लिस्ट वठी विया आहिनि, असांखे का शइ न मिली आहे। सरकारी अदारे अस्पताल में वञूं था, मासूम बच्चा खणी कुझु दवाऊं ॾियनि था, कुझु स्टोरनि जूं लिखी था ॾियनि। असांखे पैसो कोन्हे बचनि खे पीस या खीर जो ढुक वठी पियारियूं। असां तमामु तकलीफ़ में आहियूं। असांजो उते ख़ैरपुर हसन शाह में जायूं वयूं, माल असांजो मुर्दार थी वियो। बीणा ख़र्च करे असां हिते पहुता आहियूं। हिते पासे जी का मदद कान्हे का। माल अचे थो, ॾिसूं था 2 गाॾियूं 3 बीठियूं आहिनि, गेट बंदि कयूं बीठा आहिनि। असां लाइ कुझु बि कोन्हे को। असांजो इहो ई आहे त चऊं था जीअं असां वेठा आहियूं, महिरबानी करे सभिनी ऑफिसरनि खे अपील था कयूं, असां ख़ैरपुर हसन शाह जा आहियूं, असां लाइ कुझु मदद कई वञे, अलाह उन्हनि जी मदद कंदो। जी बिल्कुलु, जीअं त तव्हां वार्ड नंबर 5 बंदरमाला जे रहवासियुनि जा
वीचार ॿुधा ऐं बरसाति मुतासिर जेके परे खां आयल हिते रहनि पिया उन्हनि जा बि वीचार ॿुधा, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हिन महिल ताईं ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां न को DC साहब को विज़िट हयो आहे, न कोई असिस्टेंट कमिश्नर सेवण हिते को विज़िट हयो आहे, न ई मुख़्तियारकार सेवण तरफ़ां हिते जेको आहे चकर लॻायो वियो आहे। त वधीक जेकब न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे मुतासिरीन जो इहो बि चवणु आहे त असां ॾिसूं था त हर भेरे राशन जूं 5-5, 8-8 टकूं अचनि थियूं, पर उहे जेको आहे मनपसंदि माण्हुनि खे ॾिनी थियूं वञनि। जेके हक़ीक़ी मुतासिर आहिनि उन्हनि खे हमेशह जीअं हिन महिल बि जेको आहे नज़रअंदाज़ कयो थो वञे। त हिननि रहवासीन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं MNA सरदार सिकंदर अली रापोटो खां इहो मुतालबो कयो आहे त खुदारा वार्ड नंबर 5 सेवण बंदर महला जे रहवासियुनि जी फौरी तौर ते जेको आहे सार लधी वञे, हुननि खे खाइण जे लाइ राशन ऐं पीअण जे लाइ साफ़ु पाणी ऐं मेडिकल जे हवाले सां का मेडिकल टीम ॾिनी वञे डॉक्टरनि जी, ताकी हिननि जे बच्चनि जो बि चकास थी सघे ऐं हीअ बाआसानी तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी बसर करे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु शकील अहमद चन्ना, जेकब न्यूज़ सेवण।